ही ॻाल्हि कीअं हिकिड़ो ही आर्गूमेंट आहे हिकिड़ो पीपल्स पार्टी असांजे ख़िलाफ़ में जेको तव्हां ॻाल्हि जंहिं हिसाब सां कयो बलोच असांजे ख़िलाफ़ पठान असांजे ख़िलाफ़ पॉलिसी मेकिंग फैसले सां जेके आहिनि उहे सभु असांजे ख़िलाफ़ इहा किथे असांजी नाकामी आहे या हुननि जी कामयाबी आहे किथे असांजी नाकामी त कोन्हे असां किथे कुझु घटायो त कोन्हे असां पंहिंजो मौक़िफ़ हुन तरीक़े सां पेश कोन करे सघिया सभ खां बदनसीबी हुननि जी आहे केतिरा मौक़ा मिलिया जीअं डॉक्टर साहिबु चयो पंहिंजी ॿोली क़ौमी ॿोली बनाए सघिया त न कयूं यानी पंहिंजी ॿोली हिननि खे चयो वियो त हीउ टाइम अथव सिंधी ॿोली मूं भुट्टो साहिब खे चयो जॾहिं वियो त हेॾा मूं चयोमांसि तूं हीअ सिंधीअ खे क़ौमी ॿोली करायो चई बलोच ऐं पठान कोन कंदा मूं छो कोन कंदा चई पंहिंजे दुश्मनी में कोन कंदा ऐं वाक़ई ईअं थियो उन्हनि कोन कयो ऐं ॿिया हिकिड़ा हिते जा माण्हू हुआ कराची वारा तंहिंजे चवण ते मूंसां इनकलाबी थियो वेठा नथा करियो टोटल हिन में अकुल न आहे सफ़ा अकुल खां पैदल हीअ को बलोच अवाम जे फ़ाइदे लाइ थोरी पिया कनि हिन हिकु स्ट्रेटेजिक अंडरस्टैंडिंग आहे या अमेरिका हिननि खे छॾींदे अमेरिका ज़ुबान इस्तेमालु करे उछलाई छॾींदी केरु थो पुछे कोन थो या कंहिं ज़माने में हो भला हिननि माण्हुनि में अवामी सुजागी आंदी आहे यानी असां वॾेराशाही जे ख़िलाफ़ु जदोजहद करियूं पिया बलूचिस्तान में वॾेराशाही जे ख़िलाफ़ु जदोजहद आहे क़बाइलियत जे ख़िलाफ़ु जदोजहद आहे पठान में जदोजहद आहे साॻिया उते वेठा आहिनि हिननि में समाजी चुरपुर का बि न आहे मिडिल क्लास हिननि जा सेब सरदार जे पुठियां हथ फाड़े वेठा आहिनि जेके पॉलिसी मेकिंग अदारा मिडिल क्लास त ठही ई कोन्हे जंहिं क़ौम जो मिडिल क्लास बिल्कुलु घणो आहे पर थोरो मिडिल क्लास जुदा त आहे पंहिंजे पेरनि ते बीठल आहे पेरनि ते उनखे चैलेंज करे सघे हिन मां कहिड़ो जो उनखे चैलेंज करे सघे थो हिन को बि कोन्हे सभु सरदार जे पुठियां आहिनि ऐं सरदार में भला को अकुलु हुजे दिमाग़ हुजे हिन जे पुठियां या वरी हुन जे पुठियां हुन जे पुठियां न त हुन IAEA जे पुठियां अमेरिका जे पुठियां या हुन जे पुठियां या कांग्रेस जे पुठियां साईं महात्मा गांधी जे पुठियां तव्हांखे ख़बर आहे पछाड़ी ॾींहुं जॾहिं तब्दीली थिए थी तॾहिं ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान सां महात्मा गांधीअ कहिड़ो हशर कयो पुछाड़ी हुनजी डायलॉग हिननि पढ़ी आहे रोअण हारको करे हुननि कढी छॾियो इन्हनि जो नाम निहायत क़ौम परस्तनि सां हशर कयो महात्मा गांधी वारनि उहो त यादि करियो न तंहिं करे हिन में को स्ट्रेटेजिक सेंस न आहे अफ़गानिस्तान जे हुन सां जेको हशर थियो नजीब सां डॉक्टर नजीबुल्ला सां जेको हशर कयूं वो तारीख़ जो हिस्सो आहे मूं ते बयानु नथो करणु चाहियां But we have not been able to make our point at any time, at any stage. जॾहिं में तव्हां ॾिसो जो मक़सदु इहो थियो पोइ असां पंहिंजो पॉइंट छो अमेरिका बलूचिस्तान जी नज़र आहे अमेरिका जी पश्तून बेल्ट ते नज़र आहे अमेरिका जी ॿिए पासे नज़र आहे अमेरिका जी असां ते नज़र छो कोन्हे छा असांजी अहमियत कोन्हे असांजी नज़र बिल्कुलु आहे न असां वटि पीपल पार्टी हथ में रखियो खीसे में जो वठणु आहे ई हुननि जी नज़र पाण ते पाण खे ई त इस्तेमालु कनि पिया जेके ख़्वारीअ ख़राबीअ जूं कम आहिनि जेके क़ौम दुश्मन कम आहिनि से त पीपल पार्टी पंहिंजी सिंधी प्यारा भोतर कपिया ॾियनि हिन में त हीरा बि आहियूं पाण जे सिंध जे को बि माण्हू पंहिंजे क़ौम जे ख़िलाफ़ु एतिरो कमु नथो करे जेतिरो असांजा पीपला प्यारा साथी हीरा ऐं शहीदनि जा वारस वेठा कनि सॼो ॾींहुं सिंधी क़ौम जे ख़िलाफ़ु पाणी अॼु कोन्हे घर में पीअण लाइ पाणी कोन्हे ॿार विकिणनि पियासीं हिते पिया विकिजनि माण्हू रुअनि पिया सॼो ॾींहुं अटे लाइ लठियूं किथे बि लॻनि हीरे जी मुल्क त हीअ आहे सॼी दुनिया में मशहूरु तरीन जहिड़ो हिन जहिड़ो बदनसीब हिन जहिड़ो तबाह बर्बाद मुल्क सिंध जहिड़ो ॿियो कंहिं कयो अमेरिका सॼो ख़ुशि आहे ठरे पियो अमेरिका तव्हांजे कराची जे अंदरि वियो ऐं जेके दहशतगर्द कातल ऐं जलादनि सफ़ीर जेका असां घुरजा थियो हथ में झलियो जीअं को लवर को हुजे हुन जी मुंहं में अखियुनि में विझो हुनखे वेठी ॾिसे सुभाणे हिते थियो न हे न अहल ऐं मजू असीं आहियूं जिन जे करे हिते थिए पियो ॿियो कहिड़ो मजू आहे जंहिंजे तख़्तगाह ते सिंधी माण्हू पढ़ी न सघनि